ऐं हिन ॻोठ जो रिहाइशी आहियां। अॼु असांखे अल्हम्दुलिल्लाह वॾी ख़ुशी थी आहे, छाजे करे हे ॿ नियाणियूं, हिन जो वालद साहबु आहे रमू बुकेरो नालो आहे हुनजो, असांजे ॻोठ में ई रहे थो, बाक़ी आयल सिंध खां आहे। बाक़ी हाणे इहो आहे त हिन जो होॾां केर बि कोन्हे, हीअ अकेलो आहे, जे ड्यूटी कंदो या हिन नियाणी खे संभाले। इन करे असांजी इहा ई अपील आहे सलमान मुराद साहब सां, साजिद जोखियो साहब सां, असांजे जाम अब्दुल करीम साहब सां, त साईं हिन जी मदद करियो। अल्लाह अवां सां गॾु आहे, पीपल्स पार्टीअ सां गॾु आहे, बिल्कुलु असीं बि पीपल्स पार्टीअ सां गॾु आहियूं, इंशाअल्लाह सदाईं गॾु रहंदासीं। बाक़ी हिन जो हीउ पुटु वॾो, पंहिं खां पुठियां पुटु सारो थींदो आहे, जंहिंजो वॾो पुटु पाण ई मस्तानो थी वियो आहे। हाणे हिन जो अलाह खां सवा, अवां खां सवा केर बि कोन्हे। बाक़ी अॼु असांखे ख़ुशी थी आहे, असीं साहिब जा बि शुक्रगुज़ार आहियूं जेका क़दम भरे आया। इंशाअल्लाह असीं ख़ुशि आहियूं पीपल्स पार्टी मां ऐं बिलाल भुट्टो साहब तां। जिए भुट्टो सदा जिए, महिरबानी।